नासिम झंडो मरीचे गवर्नमेंट कैंपस हाई स्कूल में एक ॾींहं वारो साइंसी मेलो लगायो वियो। साइंसी मेले में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां मुख़्तलिफ़ मॉडल्स पेश कया विया। रिपोर्ट करे वियो आहे सनाउल्ला थीबो। जी नाज़रीन, असां इन वक्त मौजूद आहियूं तालके झंडो मरी जे गवर्नमेंट हाई स्कूल में, जिते एक ॾींहुं साइंसी मेलो जेको लगायो वियो आहे, उन हवाले ते असां शागिर्दनि ऐं उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो वधीक छा चवणु आहे। हीअ असां जेको प्रोग्राम स्टार्ट कयो आहे त असां ॾिठो त इहे एक्टिविटीज़ असां वटि घटि थियनि थियूं ऐं हिन हिकिड़े बैकवर्ड एरिया में, हार्ड एरिया में, जिते कंहिं सवारी जे अचण जी बि सहूलियत कान्हे का, असांखे ख़बर ई कान्हे छा करिणो आहे। माण्हुनि ताईं इहो पैगाम असांजो वञे त असांजो ॿारु सिर्फ़ु किताब कोन थो पढ़े, हालांकि हू अॻिते हली करे नौकिरी न मिलंदी तॾहिं हू पंहिंजो रोज़गार करे सघे थो, छो त ॿहिराड़ी में असां वटि सवाइ ॿनी काइण जे हारपे खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे को। त ॿारनि वॾी दिलचस्पी सां हिन में हिसो वरितो। ॿारनि साइंसी मॉडल ठाहिया आहिनि, उन खां पोइ ॿारनि जेके घरनि जा मॉडल ठाहिया आहिनि ऐं काफ़ी सिंध जी सकाफ़त झूला वग़ैरह तव्हां ॾिसंदा त सभु शइ ॿारनि पाण पंहिंजे हथनि सां ठाही आहे। ट्रकूं ठाहियूं आहिनि, बहरहाल काफ़ी शयूं ठाहियूं आहिनि। हिन सां इहो थियो त ॿारनि जो जेको ज़हन आहे, ॿारनि जी जेका तख़लीक़ आहे, उन में जेको सो उहा उजागर थींदी, नवां नवां ख़्यालात ॿारनि में पैदा थींदा ऐं ॿारनि खे मुक़ाबले जो हिकिड़ो मैदान मिलियो जंहिंमें हिननि पंहिंजे तरफ़ां मुक़ाबिलो कयो आहे। तव्हांखे ख़बर आहे त झंडो मरी तमामु घणो पोइते पियल आहे, उन करे ही जेके पंहिंजो जेके पोइते पियल स्कूल आहिनि हुननि जे अंदरि बि इहा हिमत अचे, उन्हनि जे अंदरि बि शऊर अचे। असांजे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल झंडो मरी जेके हिन जे ॿारनि जी महिनत खे ॾिसी करे पंहिंजो जेको आहे उहे बि महिनत करणु लॻनि, उहे बि पंहिंजो जेको अहिड़ो प्रैक्टिकल शयूं ठाहे ऐं पंहिंजे मुल्क ऐं सिंध जो नालो रोशन करे। सभ खां वधीक इहा आहे जेकॾहिं पाण तालीम पढ़ाईंदासीं त पाण अॻियां मंज़िलूं पंहिंजो हासिलु कंदासीं। माय टॉपिक इज़ डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन। डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन कीअं थियो आहे? जे थॉम्सन 19वीं सदी में जेका आहे इलेक्ट्रॉन खे दरियाफ़्त कयो, पोइ हाणे असां उनखे बयानु करण लाइ हिकिड़ी डिस्चार्ज ट्यूब खई आहे, हिकिड़ी बैटरी खई आहे ऐं हुन में 2 इलेक्ट्रोड्स लॻाया आहिनि। हिकिड़ो कैथोड यानी कि जेको नेगेटिव चार्ज वारो, हिकिड़ो एनोड यानी कि जेको पॉजिटिव चार्ज वारो। पोइ उन खां पोइ असां हिन में बैटरी खे कनेक्ट कयो आहे। पोइ बैटरी खे कनेक्ट करण खां पोइ असां ॾिठो आहे त जेका रेज़ आहिनि उहे कैथोड खां एनोड ॾांहुं वञनि पिया, जंहिंमां इहा ॻाल्हि साबित थी वई आहे त जेका इलेक्ट्रॉन आहे उहा नेगेटिव चार्ज रखंदड़ हल्को ज़रो आहे। पंहिंजी के वॾा हुआ उहे अहिड़े घर में रहंदा हुआ, अहिड़े घर में ज़िंदगी थी हुई ऐं पंहिंजो बुनियादी एको आहे घर ऐं हिन घर सां ई पाण स्टार्टिंग कई त पाण एॾो अॻियां पहुचायूं त इनशाला जेके ॿिया बि ग़रीब आहिनि उहे बि एतिरो अॻियां पहुची वेंदा। वाइब्रेटरी मोशन आहे जेका जेकॾहिं को जिस्म हिकु नुक़्ते खां ॿिए नुक़्ते ताईं हरकत करे थो, उनखे वाइब्रेटरी मोशन चइबो आहे। वाइब्रेटरी मोशन जा 2 क़िस्म आहिनि, सर्कुलर मोशन, वाइब्रेटरी मोशन, रोटेटरी मोशन। ही रोटेटरी मोशन आहे जेका हिकु नुक़्ते खां ॿिए नुक़्ते ताईं हरकत करे रहियो आहे। जी नाज़रीन, तव्हां उस्तादनि ऐं शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरा टीम सां गॾु सनाउल्ला थेबो, आवाज़ TV झंडो मरी।